दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। डिप्टी कमिश्नर दादू सैयद मुर्तजा अली शाह जी सदारत हेठ इंसदाद पोलियो मुहिम के सिलसिले में ARM गरजानी DC ऑफिस दादू में मुनक़िद थी। इजलास में जिले भर में जारी पोलियो मुहिम की अगभराई, मुख्तलिफ यूनियन काउंसिलन की कारकर्दगी ऐं फील्ड में सपोर्ट सुपरविजन जे अमल जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। सभिनी तालका फोकल पर्सननि पंहिंजनि तालकनि जी कारकर्दगी, हदफनि जी हासिलात ऐं इंक्वायरी केसनि रिफ्यूज़ल केसिस जी कवरेज बाबति अगभराई रिपोर्ट पेश कई। उन मौके ते DEOC दादू पारां मुहिम जे ॿिए ॾींहं जी मजमूई हदफनि जी हासिलात ऐं यूनियन काउंसिल सतह ते मॉनिटरिंग रिपोर्टनि ते जामे ब्रीफिंग ॾिनी वई। डिप्टी कमिश्नर हिदायत कई त टीमूं फील्ड में पंहिंजी कारकर्दगी वधीक बहितर बणाइण, ख़ासि तौर ते इंक्वायरी केसनि ते ख़ुसूसी ध्यान ॾिनो वञे त जीअं हर ॿार ताईं पोलियो वैक्सीन जी पहुच खे यकीनी बणाए सघिजे। हुन इहो अज़म ज़ाहिर कयो त गॾियल हिकमत अमली ऐं असराइती निगरानी ज़रिए ज़िले दादू खे पोलियो खां पाक बणाइण लाइ समूरा वसीला कुतबादा वेंदा।